to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर इलेक्शन कमीशन जे नोटिस खे अदालत में चैलेंज करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां ॿई दरख़्वास्तूं अॼु ई ॿुधणी लाइ मुक़ररु। दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त क़ानून साज़ी ज़रिए पब्लिक ऑफिस होल्डर खे चूंड मुहिम में हिसो वठण जी इजाज़त ॾिनी वई आहे। ऑर्डिनेंस बाद इलेक्शन कमीशन चूंड मुहिम ते पाबंदी नथी लॻाए सघे। रजिस्ट्रार तरफ़ां वज़ीर आज़म जी दरख़्वास्त ते लॻायल एतिराज़नि ते ॿुधणी कई वेंदी। इलेक्शन कमीशन स्वात वारे जलसे बाद वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि खे ज़ाब्तनि जी भञकड़ीअ जा नोटिस जारी कया हुआ। PTI सरकार सिंध हाउस ते हमले जी रिथाबंदी करे रही आहे। हाणे इमरान ख़ान दहशत गर्दी ते लही आयो आहे। कादिर पटेल, आगा रफ़ीउल्ला, अब्दुल कादिर मंदोखेल ऐं ॿियनि PP अॻवाणनि जो सिंध हाउस बाबति वज़ीर आज़म जे बयान ते रद्द अमल। PP अॻवाणनि चयो त इस्लामाबाद में क़ाइमु सिंध हाउस जी मिल्कियत या कंहिं मेंबर खे नुक़सानु थियो त ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। पार्लियामेंट लॉजिस में पेश आयल वाक़े बाबति मेंबर सिंध हाउस में सिक्योरिटी लाइ दरख़्वास्त कई हुई। उते कंहिं बि मेंबर खे नाहे लिकायो। असांखे हक़ आहे त पंहिंजे मेंबर्स खे तहफ़ुज़ ॾियूं। सिंध हाउस ते हमिलो थियो त इहा आइन ऐं क़ानून जी भञकड़ी हूंदी। गढ़ी खैरो भरिसां कटुअर ऐं मुंदराणी धुरनि में खूनी तकरार वधीक 4 हयातियूं गिड़काए पियो। दोदापुर में पुराणे तकरार तां हथियारबंदनि जे हमले में अंधाधुंध फायरिंग। मारजी वेलनि में बशीर, अनवर दीदार ऐं बाबल कटुअर शामिल। सोहणो ऐं अयूब कटुअर ज़ख़्मी थी पिया। हमले बाद इलाइक़े में छिकताण बरक़रार। धुरनि में वक़्फ़े अवक़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी। पुलिस झेड़ो टारण ऐं वधीक रतो छाण खां बचण लाइ हरकत में न आहे। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन बेएतमादी रिथ ते वोटिंग जे ॾींहुं इम्कानी टकराव रोकण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त वज़ीर आज़म खे हटाइण लाइ बेएतमादी रिथ आइनी तरीक़ो आहे। सियासी बयाननि मां वोटिंग जे ॾींहुं छिकताण जो ख़दशो आहे। रिथ ते वोटिंग पुरअमन नमूने मुकमल थियण ॾिनी वञे। दरख़्वास्त में घरू ऐं दिफ़ाई वज़ारत सूदो इस्लामाबाद जी इंतिज़ामिया खे धुर बणायो वियो। रिथ ते वोटिंग पुरअमन नमूने मुकमल कराइण लाइ हुकुम ॾियण जी सदा। खैरपुर जे इलाइक़े सॻियूं भरिसां घर खे ख़ौफ़नाक बाहि लॻण जे वाक़े में भाउ भेण सूदो फौत थियल ॿारनि जो अंगु 4 थी वियो। फौतनि में 8 वरनि जो मेहदी, 7 सालनि जो वकार, 6 वरनि जो ज़मीर ऐं 4 सालनि जी आरफा भट्टी शामिल। गुज़िरियल नींबो ऐं कमद जे पतनि खे लॻल बाहि सॼे घर खे वकड़ में आणे छॾियो हो। ख़ौफ़नाक बाहि वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। ॾहरकी में एंग्रो कंपनी जे कचो मुलाज़िम वर्क ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ बिजली जे पोल ते चढ़ी वियो। एहतजाज चौकीदार शफ़ी सूमरो एंग्रो कंपनी जे ट्यूबवेल ते 10 सालनि खां ड्यूटी करे थो। शफ़ी मोहम्मद तरफ़ां वर्क ऑर्डर न मिलण जी सूरत में आपघात जो चिताव। सिक्योरिटी अमले वर्क ऑर्डर जा आसरा ॾेई चौकीदार खे पोल तां हेठि लाथो। अमलो चौकीदार खे ॻाल्हियुनि लाइ कंपनी वठी वियो। ही आहे सिंध में ॿारनि खे तालीम ॾियण जो मयार। टंडो ग़ुलाम हैदर जे ॻोठ सावण ख़ान चांग में ॿारड़ा जुगी में तालीम पिराइण ते मजबूर। सख़्त गर्मी में ॿारड़ा पीअण जे पाणी ऐं बिजली जी सहूलियत खां बि महरूम हूंदा आहिनि। शागिर्दनि ऐं उस्तादनि स्कूल ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त एहतजाजनि ऐं दरख़्वास्तुनि बावजूदि तालीम खाते जूं इख़्तियारियूं स्कूल नथियूं ॾियनि। जदीद दौर में बि ॿारड़ा बुनियादी सहूलियतुनि बिना तालीम हासिल कनि पिया।